नाज़िन शाहपुर चाकर वेझो जवाबदार घर अणबणंता ज़ाल खे घोटा ॾेई क़तल करे छॾियो आहे। हुन हवाले सां वधीक अपडेट करे रहियो आहे मेराठी जो रिपोर्टर अकबर शहर। जी अकबर, छा तफ़सील आहिनि? शाहपुर चाकर खां तकरीबन 6 किलोमीटर परे ॻोठ थोड़कीपुर में भीलन जो घर आहिनि। उते जेको आहे 50 वरहनि जी लक्ष्मी ज़ाल रावल भील खे जेको आहे सो घोटा ॾेई क़तल कयो वियो आहे। ऐं जेको आहे पुलिस लाश हथ करे वरितो आहे ऐं पुलिस वधीक तफ़्तीश करे रही आहे। रावल खे गिरफ़्तार करण लाइ छापा हणी रही आहे। जॾहिं त रावल फ़रार थी वियो आहे, जॾहिं त हुनजे पीउ जे राजू सां राब्तो कयो आहे पुलिस। राजू अञा ताईं अचे पियो ऐं चए थो त मां अची FIR कटायां थो, मुंहिंजी धीउ खे जेको आहे सो क़तल कयो वियो आहे घोटा ॾेई। जॾहिं त हाणे अचण जे पीउ जे अचण खां पोइ वधीक तफ़्तीश कंदी पुलिस जो चवणु आहे त जेतिरे ताईं हुनजो पीउ FIR नथो कटाए त वधीक तफ़्तीश में असांखे तकलीफ़ थी रही आहे। जॾहिं त उहो अचे त ॾिसूं त हुनखे क़तल करण वारा घणा आहिनि ऐं कीअं कीअं क़तल कयो वियो आहे। अकबर, मां जी महिरबानी।